मां ॿाहिरि वेंदी आहियां ऐं एॾो माण्हुनि सां प्यारु कंदा आहिनि, अलाह सां मूंखे एॾी इज़त शोहरत ॾिनी आहे, पोइ मूंखे उहो पंहिंजो माज़ी यादि ईंदो आहे। हा मां उहा निगहत आहियां ऐं मूंखे इहे जेके पल आहिनि न उहे हर वक़्तु मूंखे यादि हूंदा आहिनि ऐं मुंहिंजी अखियुनि में नमी अची वेंदी आहे। ऐं जॾहिं ख़ासि करे मां स्टेज ते पहुचंदी आहियां परफॉर्म करण लाइ त माण्हू मुंतज़िर हूंदा आहिनि निगहत खे ॾिसण जे लाइ। मुंहिंजी अखियुनि में तोड़ा अची वेंदा आहिनि त ही मूंसां एतिरो प्यारु कंदा। पंहिंजो पाण खां शिकायतूं आहिनि जी, माना पंहिंजनि खां त माना पंहिंजो पाण खां पंहिंजे पाण खां जी। हा कहिड़ियूं शिकायतूं, कहिड़ियूं तकलीफ़ूं तव्हां ॾिठियूं भला इहो ॿुधायो? ज़िंदगी में ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, वॾो सफ़र ज़िंदगी जो ॾुखनि जो निकिरंदा जो सभु गीत मूंखे वणंदा आहिनि। मुंहिंजा फैन आहिनि, ख़ासि करे उन्हनि खे त मां ॾाढी रिस्पेक्ट सुठी ॾींदी आहियां। तबियत मारवी सुठी, मारवी सिंधू जी तबियत सुठी आहे। अलाह उन ख़ुशि रखे, उन सां को अहिड़ो इख़्तिलाफ़ बि कोन्हे। तव्हां ॿिन्हिनि मां प्यार जो इज़हार पहिरियां कंहिं कयो? पहिरियां मूं तव्हां कयो चयो बाबा अथसि ॻाल्हियूं। छा तव्हांजी दावा इहा सही आहे, हुनजी दावा इहा सही आहे त तव्हांखे हुन ठाहियो आहे? ॾिसो महिनत कख जी बि न विञाइजे, सही कंहिं बि हुन जूं महिरबानियूं आहिनि मुंहिंजे मथां।